सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों अॼु असां तव्हांजी ख़िदमत में हिकु नए किसे सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोको असांजो किसो आहे हिकु ॾुतड़ियल शहज़ादे जो। उमेद आहे त तव्हांखे किसो ज़रूरु पसंदि ईंदो। हलूं था किसे जी तरफ़। दोस्तो ॻाल्हि था कनि त गुज़िरियल ज़माने में को हिकिड़ो बादशाह हुयो। बादशाह त पाण अल्लाह ताला जी ज़ात आहे, पर ही बि कूड़ी दुनिया जो हिकिड़ो बादशाह हुयो। हिन बादशाह खे ॿ ज़ालूं हुयूं। ॿिन्ही ज़ालुनि मां बादशाह खे औलाद हो। हिक मां पुटु हुयुसि, ॿीअ मां हिनखे धीअ आई। हिक मां पुटड़ो हुयुसि, ॿीअ मां धीअ हुअसि। रब जा फ़ैसिला आहिनि। ॿई ॿार अञा नंढा ई हुया बादशाह जा। बादशाह बीमार थी पियो। हकीमनि तबीबनि वॾा वस कया, पर बीमारी वधंदी वई। मौत जो ज़ाइको हर कंहिंखे चखणो आहे, ग़रीब हुजे अमीर हुजे। आख़िर बादशाह जा ॾींहं बि पूरा थिया ऐं बादशाह गुज़ारे वियो। बादशाह जो औलाद पुट ऐं धीअ, पर उहे ॿई नंढा। अमीर वज़ीर वेठा पाण में सलाह कनि त हाणे तख़्त जो छा कयूं। तख़्त केरु हलाए, तख़्त केरु संभाले। बादशाह जो औलाद उहो नंढो आहे। सोचे इन्हनि पाण में सलाह कई त को अणपढ़ियल माण्हू हथु कजे, सादो माण्हू हुजे, जंहिंखे औलाद बि न हुजे। उनखे खणी था तख़्त ते विहारियूं। एसि ताईं उहो तख़्त हलाए जेसि ताईं बादशाह जो पुटु जेको आहे उहो अची बालिग थिए, संभालण जहिड़ो थिए, त पोइ उहो तख़्त ते वेहंदो। बाक़ी तेसि ताईं अहिड़ो को हिकिड़ो अॿो जेको सादो माण्हू हथु कयूं, जेको नाले जो बादशाह हुजे, हुकूमत असां हलाईंदासीं। इहा सलाह करे ऐं हिननि ॻोल्हा फोला कई। हिकिड़ो धनार हिननि खे हथु अची वियो। धनार हिननि जे जेका चॉइस हुई उन मूजिबि हिननि खे धनार मिली वियो। सादो माण्हू हुयो, औलाद वग़ैरह कोन हुअसि। उन धनार खे वठी आया अची, ऐं धनार खे वीचारो उहो पाण परेशान थी वियो। वठी आया, ॾाढो वेंजारे सेंजारे बादशाही वेस वॻा पाराए खणी तख़्त ते विहारियो। बाबा तूं अॼु खां वठी हिन हुकूमत जो मालिक। हिनखे विहारियनि तख़्त ते। हुकूमत जो कार वहिंवार जेको हुयो उहो वज़ीर ऐं अमीर जेके हुया उन्हनि पंहिंजे हथ में रखियो। बाक़ी हिनखे रुॻो नाले जो कयो न बादशाह, ईअं गुॾो करे हिनखे विहारियो। त सियाणो सेब तो हूंदो त मता कुझु करे, तंहिंजे करे हुकूमत जो कार वहिंवार असां था हलायूं, बाक़ी हे नाले जो बादशाह हुजे। हाणे हे वेठो तख़्त ते धनार। ॾींहं फिरी विया हिन जा, हाणे हे जो वेठो तख़्त ते, आस्ते आस्ते हिन में सम्झ ईंदी वई, आस्ते। पर इहो आहे त हुकूमती कार वहिंवार सॼो कंट्रोल अमीरनि वज़ीरनि जे हथ में हो, पर बादशाह त हे हुयो। हिकिड़े ॾींहुं हे बादशाह जे महल में वियो। जेको बादशाह गुज़ारे वियो उन बादशाह जे महल में वियो। उते बादशाह जूं ॿई राणियूं रहंदियूं। ॿई राणियूं बादशाह जूं रहंदियूं। पंहिंजा नंढड़ा ॿारड़ा आहिनि, पुट ऐं धीअ। बादशाह जी जेका नंढी राणी हुई उनखे हिकिड़ी न्याणी।
हे बकरार जीअं उते वियो ऐं बादशाह जी हुन नंढी राणी ते हिन जी नज़र पई। हिन खे ॾाढी पसंदि अची वई ऐं हूअ जेका हुई उन खे बि हाणे बकरार बसि ग़रीब हुयो त हार सिंगार न पियो करे, कोझो किनो लॻो पियो, पर हाणे हिन महिल त जो नाले जो बादशाह, पर सोणो सेवतो थी पियो, नौजवान हुयो। हे उते हाणे डेली अचण वञण लॻो। आख़िर कुझु ॾींहंनि खां पोइ हिननि ॿिन्ही शादी कई। बादशाह त हुयो, उहा जेका अॻे बादशाह जी नंढी राणी हुई, जंहिंखे धीअ हुई, उन सां शादी कई। पुट जी माउ जेका हुई, वॾी जेका राणी हुई, उहा हीअ सॼो लकाउ ॾिसे पई। उनखे इहा ॻाल्हि वणे न पई, न हुन राणीअ जी ॻाल्हि वणियसि, न हिन धनार बादशाह जी ॻाल्हि वणियसि। पर वक़्त जी ॻाल्हि आहे, हीअ बि मजबूरी। बाक़ी इहो आहे त ॼण ॿिन्ही खां हीअ नफ़रत कंदी, ऐं हू बि हिनखे सम्झी विया त हीअ असां खां नफ़रत थी करे। हाणे हो बि अहिड़ो को मौक़ो कोन मिस कंदा हुआ हिनखे तकलीफ़ ॾियण जो, हिनखे या हिन जे पुट खे, कंहिंखे तव्हां ॾे। आख़िर एतिरे क़दुरु वञी ॻाल्हि पई जो हिन जो उते महल में रहणु ॾाढो ॾुखियो थी पियो। ॾिठई त मुंहिंजो पुटु जेको आहे उनखे बि जेको आहे त हिन महिल मज़ो नथो अचे, उनखे बि तकलीफ़ूं थियूं अचनि, मूंसां हीअ हालत लॻी पई आहे, दांह ॾियां कंहिंखे। नेठि सोचे हिकिड़े ॾींहुं हिन छा कयो जो पंहिंजो नंढड़ो पुटु साण करे राति जे वॻड़े में महल मां बिना कंहिंखे ॿुधाइण जे ईअं निकिरी उथी हली। पुटड़ो खईं पाण सां गॾु, इहा महल मां निकिती। त हीअ बि का ज़िंदगी आहे, महल मां निकिती। ख़बर कान ही मंज़िल जी, पंधु कंदे पुटड़ो गॾु हुजेसि। हिकिड़ो ग़रीब काठियार हुजे, तव्हां पंहिंजे शहर मां निकिती, हिकिड़ो ॻोठड़ो हुजे, उते हिकिड़ो ग़रीब काठियार हुजे, वञी उन जे घर पहुती। उहो काठियार जेको हुयो ग़रीब, पोड़ी माउ हन, ऐं काठियार जा ॿिया 2 भाइर बि हुया, माना 3 जवान पुट हुयसि, पाण पोड़ी माउ उहा हुननि सां गॾु रहंदी। राणी जो उते पहुती त राणी जा हाल हीणा लॻा पिया, ऐं राणी ॿुधाइण बि सही न सम्झो त को मां हिननि खे ॿुधायां त मां अॻे बादशाह जी घरवारी हुयसि। हुननि खे चई त मां बेवाई आहियां, मुंहिंजो केरु कोन्हे को, हे पुटड़ो आहे, जेकॾहिं मूंखे तव्हां पाण वटि रहायो त तव्हांजो मूं ते अहसान थींदो, मुंहिंजो दुनिया में केरु कोन्हे को। बसि हुननि खे भला सही रहम ॾिनो। हिन खे चवनि त तूं ऐं तुंहिंजो पुटु बेधड़क असां वटि रहो। तुंहिंजो पुटु जेको आहे उहो अॼु खां वठी असांजो भाउ आहे, ऐं तूं असांजी माउ। जहिड़ो असांजो हाल आहे, बाक़ी इहो आहे त अॻ में तव्हांखे खाराईंदासीं, पोइ असां खाईंदासीं, बेधड़क तूं हिते रह। हाणे हीअ पुटड़े सां गॾु उन ग़रीबनि वटि रहे पई। ग़रीब हुया, जहिड़ो हुननि जो हाल हुयो, पर इहो आहे त हिनखे हिते ॼण इज़त मिले पई। हो माउ जो दर्जो हिनखे ॾिनो, हिन जे पुट सां बि ॾाढो सुहिणे नमूने सां हलंदा, भाउ जो दर्जो ॾिनुसि, भाइरनि वांगुरु हिन सां हलंदा, ॾाढो हीअ पंहिंजी उन ज़िंदगीअ खां मुतमिन हुई, महल जी भेट में हिते ॾाढी मुतमिन हुई। वक़्तु कंहिंजो इंतज़ारु कोन थो करे, वक़्तु गुज़रंदो रहियो। आख़िर शहज़ादो जेको उते ग़रीब थी रहे पियो, आख़िर शहज़ादो वॾो थियो। जॾहिं शहज़ादो वॾो थियो, हिन दिलि में ख़्यालु कयो त ॾिठई त भाइर मुंहिंजो कहिड़ो ख़्यालु था पिया कनि, उहो वीचारा कमाइनि था, मां वेठो आहियां। हिन चयो त भला हाणे मां नौजवान थियो आहियां, जवान थियो आहियां, हिन भाइरनि ते, ग़रीब आहिनि वीचारा, पाण महिनत मज़ूरी पिया था कनि, मां हिननि ते भार छो थियां, मां बि हाणे कमाइण जहिड़ो थियो आहियां,
सो बहितर आहे जेकर मां पाण कमायां त भला हिननि जी दिलि बि ख़ुशि थींदी ऐं घर जो माहौल बि सही बहितर थींदो। सो जेकर हाणे मां कमायां, इहा सोच करे हिन माउ खे चयो त मां, छो जो हो काठियार हुया, माउ खे चई त मां हाणे सोचियो आहे त मां पाण बि कमायां, हिननि ग़रीबनि ते केतिरो असां भार विझूं, हिननि खे शाबस आहे असांखे इज़त ॾिनी अथनि, रहायो अथनि, पर मूंखे मुनासिबु नथो लॻे। सो हाणे मां इरादो कयो आहे त मां पाण कमायां। सो सुभाणे मां बि काठियूं वढणु वेंदुसि, मुंहिंजे लाइ हिकिड़ी रसी ऐं कुहाड़ी तयारु करे रख, मां सुभाणे वेंदुसि काठियूं करणु। मां चयसि हा भाउ बराबरि तो मुंहिंजे दिलि वटां ॻाल्हि कई आहे, मां पाण त सोचां पई त असां हिननि वीचारनि खे अजाई तकलीफ़ पिया था ॾियूं, हाणे तूं जवान थियो आहे, तूं कमाए। सुबुह थियो हे जो उथियो त हिन जा जेका ॿिया भाइर हुया, भाइर हिनखे भाउ सॾींदा, उहे वीचारा हिरियल हुया। सो सवेल ई हिन खां हे जीअं उथियो त संभाले ॾिठई त उहे अॻई हिन खां निकिरी विया वीचारा काठियूं करणु। मां ॿुधाए सभा उहे त निकिरी विया, हिन चयो का ॻाल्हि कान्हे, ख़ुदा ते तौकल रखी, कुहाड़ी बि कई, रसो बि कई, उन्हनि जे पुठियां रवानो थियो। ॿाहिरि निकितो, झंग जी ख़बर हुअसि, आयो झंग में हलंदो हले पियो। ईअं चङो हिन झंग में अॻिते निकिरी आयो, ईअं ओचितो हिन ॾिठो त हुन झंग में हिकिड़ियूं 3 कोठियूं, सुञो झंग, उते 3 कोठियूं, कोठियुनि जे वेझो आयो, ॾिसे त कोठियुनि खे ताला लॻा पिया आहिनि। भेणा झंग में कोठियुनि खे ताला, को माण्हू छेड़ूं ई कोन। हिन छा कयो, जो कुहाड़ो जो हुयुसि, कुहाड़े सां हिन कोठीअ हिकिड़ीअ जो तालो भॻई, तालो भञी दर खोले कोठीअ में अंदरि खड़ियो। अंदरि जो वञे कोठीअ में, ॾिसे त कोठीअ जी छित ते, कोठी सॼी ख़ाली, कोठीअ जी छित जेका हुजे उन में कंहिं रसे सां हिकिड़ो दोल टंगियो पियो। हिन छा कयो, जो कुहाड़ी त पाण सां साणसि, थोरो मथे थी कुहाड़ीअ सां उन रसे खे कटिंग त दोल किरी पियो। दोल जो किरियो त हिन दोल जो ॾिठो, बसि अलाए कीअं हिनखे बि ख़्यालु अची वियो, हिन नका कई हम न तम, खणंदे ई डंको ऐं दोल वॼाइणु लॻो। जीअं हिन 2 टे डंका हयां, दोल जो वॻो त ईअं ओचितो हिकिड़ो देव अची हिन जे साम्हूं बीठो। शहज़ादे जो हुनखे ॾिठो त शहज़ादो दहिलजी वियो, ढिॼी वियो, पर दिलि झले पाण संभाले बीठो। देव शहज़ादे खे चयो त छोकिरा, इन दोल में मुंहिंजो साह पियल आहे, तूं मूंखे छो थो सताई? हे तूं धक थो हणी दोल खे त ईअं सम्झी वे मूंखे धक था लॻनि, मां तॾहिं अची हिते पहुतो आहियां, तूं मूंखे छो थो तकलीफ़ ॾे? शहज़ादे चयसि त केरु आहीं, छा कंदो आहीं, हिते कीअं आयो? देव चयसि त मां हिकिड़ी बादशाहज़ादी आहे, मां उन जो ग़ुलाम आहियां। हे जो तो दोल खे डंका हयां, ईअं सम्झो तो मूंखे सॾियो, उनजे करे मां अची हाज़िर थियो। इते शहज़ादे खे समक अची वई, सम्झी वियो त हिन देव जो साह बराबरि हिन दोल में। हाणे दोल मुंहिंजे हथ में आहे, माना ईअं सम्झो देव जो साह आहे मुंहिंजे हथ में। साह इंसान हुजे खणी देव हुजे, साह सभ खे प्यारो आहे। सो हिनखे हाणे जीअं मां चवंदुसि तीअं कंदो। हिन दिलि में सोचियो त जीअं चवंदोमांसि तीअं कंदो। देव खे चई त जे तोखे पंहिंजी हयाती खपे, जीअंदा न घुरी, त इहा जेका शहज़ादी आहे जंहिंजो तूं ग़ुलाम आहे, उहा शहज़ादी हिकु पल में हिते मूं वटि खणी अच, हिकु पल में मूं वटि खणी अच, न त जेको आहे त मां ईअं सम्झ तुंहिंजो साह ख़तमु कंदुमि, दोल खे वॼाए ऐं तोखे मारे छॾींदुमि। देव खे जो अची सिर जी लॻी ॾिठई त बराबरि हाणे छोकिरे जे हथ में आहे मुंहिंजो साह, हिन जे साम्हूं देव ईअं ओचितो गुम थी वियो। बसि वरी ईअं जीअं अखि छिंभिजे ॾिठई त उहा देव बि अची पहुतो, शहज़ादी पाण सां गॾु हुजे।
अचे मां शहज़ादी आंदी आहे, हाणे मूंखे आज़ादु कर। शहज़ादे छा कयो जो दोल विधई ॻिचीअ में, दोल रख छॾियईं कोन, दोल विधई ॻिचीअ में, शहज़ादीअ खे वरितई बांह मां, शहज़ादी खे वरितई बांह मां पकिड़े शहज़ादी खे ऐं कोठीअ मां ॿाहिरि निकितो। काठियूं हिन खां विसरी वयूं, काठियूं विसरियसि, सिधो शहज़ादी खे वठी आयो पंहिंजे घर। शहज़ादी खे वठी आयो पंहिंजे घर। घर अची माउ सां ॻाल्हि कई, माउ खे चयईं त मां ईअं सम्झ त मूंखे झंग में कुंवार मिली वई आहे, झंग में कुंवार मिली वई आहे। माउ बि ॾिठो, शहज़ादी ॾिठई, सुहिणी सेवती, माउ बि मुतमिन थी। हिन जो शहज़ादीअ सां निकाह थियो, शहज़ादी सां हिन जो निकाह थियो। हिन जा भाइर बि ॾाढा ख़ुशि थिया। राति थी, रस्मूं पूरियूं थियूं, राति थी, कुझु टाइम खां पोइ वञी ॿई सुता। शहज़ादे खे बि निंड खणी वई। देव खे फड़फोड़ लॻी पई हुजे, ॻणती लॻी पई हुजे त मुंहिंजो साहु जेको आहे त हिन जे हथ में आहे, छोकिरो दोल खे छॾे कोन थो। शहज़ादी सुम्हण महिल बि दोल पंहिंजी पलंग जे हेठां रखियो हुजे। देव जो ॾिठो त शहज़ादो हिन महिल गाफ़िल आहे, निंड में आहे। सो देव छा कयो जो दोल खणी वरितई, दोल खणी शहज़ादी जो हिन सां गॾु सुती पई, शहज़ादीअ खे बि खणी खई। दोल खणी शहज़ादीअ समेत वठिजो भॼई गुम थी वियो। शहज़ादो सुतो पियो हुजे। सुबुह थियो, शहज़ादो उथियो, ॾिसे त कारी वारा कख, न शहज़ादी। अड़े शहज़ादी काॾे वई? बि त देव खे घुरायां, अञा जो ॾिसे दोल त दोल बि कोन्हे को, दोल बि कोन्हे। सम्झी वियो त देव मुंहिंजे गिफ़लत जो फ़ाइदो वठी देव दोल बि खणी वियो, शहज़ादी खे बि खणी वियो। सॼो ॾींहुं इन गम में हुजे, खाधई पीतई बि कोन। ख़ैर ॿियो ॾींहुं थियो, सुबुह जो वरी उहा रसी बि खईं, कुहाड़ो बि खईं, वरी झंग मोह करे उथी हली। हलंदो हलंदो साॻो वरी अची उन कोठियुनि वटि पहुतो। कोठियुनि वटि जो पहुतो, ॾिसे त उहा कोठी, टई कोठियूं आहिनि, हिकिड़ी कोठी न खोली, बाक़ी ॿ कोठियूं हुयूं, उन ॿिनि कोठियुनि खे ताला। हिन चयो त हाणे ॿी कोठी भला खोले ॾिसां। ॿी कोठीअ खे बि जो तालो हिन भॻो, ॾिसां त उन में छा आहे। तालो भञी अंदरि वञे, कमरे में जीअं वियो, ॾिसे त उन कमरे जो सॼो कमरो ख़ाली आहे, कोठी उहा सॼी ख़ाली आहे। छित में हिकिड़ो रुमाल टंगियो पियो आहे, रुमाल टंगियो पियो आहे छित में। सोचई त इहो जेको हिते पियो आहे त इन में बि का हिकमत हूंदी। टप ॾेई हिन रुमाल लाथो, रुमाल लाथई, रुमाल ॾिठई, रुमाल जुनो ते छित ते पियो हो, छित में ते टंगियो पियो हो, त रुमाल थोड़ो मेरो थियल हो, रुमाल थोड़ो मेरो थियल हो। सो हिन छा कयो जो रुमाल खे ईअं छंडको ॾिनो, रुमाल खे हिन छंडको ॾिनो। जीअं हिन रुमाल खे छंडको ॾिनो त हे छा ईअं खड़को थियो। हिन ॾिठो त रुमाल मां हीरा ऐं जवाहर छिण छिण करे हेठि किरण लॻा। शहज़ादो सम्झी वियो त हिन रुमाल में इहा करामत आहे, माना ईअं छंडको ॾिबुसि त ईअं हीरा जवाहर किरंदा। ॾाढो ख़ुशि थियो त भला हे त कमु वरी अञा भलो थी वियो। रुमाल खईं, मोटी आयो घर मोटी आयो, अची माउ सां ॻाल्हि कई। माउ पहिरियों पुछियोसि, अबा जल्दी मोटी आई? माउ सां ॻाल्हि कई त हीअ शइ हथु करे आयो, अचे ॾिस। रुमाल खे जो हिन छंडियो माउ जे अॻियां, त वरी बि उन मां हीरा जवाहर छिण छिण करे किरी पिया। पे छंडई, चङा हीरा जवाहर गॾु थिया। माउ खे बि ॾिनई, ऐं हो जेके ग़रीब पंहिंजा भाइर हुअसि, उन्हनि भाइरनि खे बि ॾिनई त बाबा हाणे तव्हां खां महिनत मज़ूरी खे छॾियो, बसि हाणे हे तव्हांजे खाइण खां घणो आहे। उन्हनि खे ॾिनई, चई हे तव्हां खणो, बाक़ी इहो आहे त हाणे मूंखे मोकल ॾियो त मां वञा थो पंहिंजी ज़ाल खे ॻोल्हण। जेसि ताईं मां मोटी अचां ख़र्च पखे जे लाइ, ईअं सम्झो त तव्हां वटि खज़ानो घणो आहे, परेशान न थियो, मूंखे छॾियो त मां पंहिंजी ज़ाल ॻोल्हे अचां। शहज़ादो माउ ऐं भाइरनि खां मोकिलाईं, उथी हलियो। हाणे ख़बर हुजे कान त शहज़ादी किथे आहे। हलंदो 10 पंध पुछंदो
रब सणाई कंदो आहे त वरी ईअं बहाना बि थी पवंदा आहिनि। हिन जी बि का सणाई हुई, नेठि ॻोल्हींदे ॻोल्हींदे हे अची हिकिड़े शहर में पहुतो जिते हिन जी उहा ज़ाल शहज़ादी जेका हुई रहंदी। हे जीअं शहर में पहुतो, रुमाल हिनखे हथ में हुजे, जीअं शहर में पहुतो, बाज़ार में पहुतो त हिन छा कयो, जो रुमाल खे छंडणु लॻो। रुमाल खे जो छंडे त हुन में हीरा जवाहर किरनि, हीरा जवाहर किरनि। हे वञी हलंदो हीरा जवाहर हेठि, माण्हुनि जो ॾिसनि त माण्हू मेण लॻा, माण्हू मेण लॻा। हे अॻिते वञी वरी रुमाल खे छंडींदो त वरी रुमाल मां किरनि, रुमाल मां हीरा जवाहर किरनि, माण्हू मेड़ींदा। ईअं सम्झो त सॼे शहर जा माण्हू हिन जे पोयां। हे मेड़ींदो मेड़ींदो इहो रुमाल खे छंडींदो छंडींदो आख़िर अची उन महल में पहुतो जिथे हिन जी ज़ाल रहे। आयो महल में, अची पंहिंजी ज़ाल सां मिलियो। ज़ाल बि हिनखे ॾिठो, ज़ाल खे चई त तूं सुठो न कयो, मां सुतो पियोसि, मां तोखे तकलीफ़ ॾिनी कहिड़ी, तूं लिकी लिकी राति जो मूंखां भॼी आई आहीं, मूंखे न ॿुधाई न छा, इहो त सही न कयो। ज़ाल चयसि त तो देव खे मजबूर करे खणी मूंखे पाण वटि घुरायो ऐं तो मूंसां ज़ोरी ईअं सम्झ शादी कई। मां ॾिसी तो शहज़ादी आं, अहिड़नि महलनि में थी रहां, तूं हिकिड़ो सुञो माण्हू, मां तुंहिंजो घर बि ॾिसी आयुसि, मां तो वटि रही कयां छा? तूं कहिड़ा मुंहिंजा नाज़ नखरा खणी आ, अगल आरा मुंहिंजा तूं पूरा करीं। उन जे करे देव जो मूंखे चयो त मूंखे बहितर लॻो, मां देव सां गॾु हली आयुसि। शहज़ादी चयसि त बसि ॻाल्हि बि आहे। उन जे साम्हूं रुमाल खे जो छंडियईं त ईअं रुमाल मां हीरा जवाहर छिन छिन करे किरी पिया। ज़ाल ॾिठो, ज़ाल खे चई त ॾिस, तूं शाहूकार कन मां शाहूकार, मूं जहिड़ो को शाहूकार हूंदो वरी छंडे त हीरा जवाहर किरंदा वञनि। ज़ाल जो हिन जी ॾिठी आहे ईअं सम्झो रुमाल जी करामत, उहा बि हैरत में पइजी वई त भेण मां हिनखे बराबरि सुञो पई सम्झां, पर हे त ईअं सम्झो त हीरनि जवाहरनि जूं के खाणियूं हिन वटि, बसि हीअं थो वञे त हीरा जवाहर पिया था किरनि। माई ते पलटो खाधो, हिनखे चई त हा बराबरि तूं शाहूकार आं, शाहूकार आं, बसि मुंहिंजी ॻाल्हि तूं दिलि में न कर, तूं भले मूं वटि रह, तूं हिते रह, मां तुंहिंजी आहियां। हाणे शहज़ादो हिन वटि रहे पियो। 2-4 ॾींहं गुज़रिया, 2-4 ॾींहं गुज़रिया, शहज़ादी खां बि ईअं सम्झो हिन जी कावड़ पई आहे, ॿई ज़ाल मुड़ुस। पर माईअ खे ॼण दिलि में हुयो, ॾिसे पई त हे सॼो कमाल आहे हिन रुमाल जो, सॼो कमाल हिन रुमाल जो आहे। सो माई छा कयो, हिन सां ख़ुशामद करे अंगल करे हिनखे चई त शहज़ादा इहो रुमाल तूं मूंखे ॾे। ईअं सम्झ हाणे पाण में ज़ाल मुड़ुस आहियूं, असां आहियूं पाण में ज़ाल मुड़ुस, मुंहिंजी शइ तुंहिंजी शइ आहे, तुंहिंजी शइ मुंहिंजी शइ आहे, को फ़र्क़ु त न आहे, इहो रुमाल मूंखे ॾे। शहज़ादो हिनखे दिलि सां चाहे पियो, उनखे हिन जे मकर जी ख़बर न हुई त को हिन जो इहो मकर आहे। शहज़ादी चयो त हा बराबरि ज़ाल आहे, ज़ाल खां कहिड़ी शइ माण्हू पंहिंजी परे करे, या मुंहिंजी शइ आहे त ज़ाल जी शइ आहे, सही आहे, जहिड़ो मूं वटि तहिड़ो हिन वटि। हिन खणी रुमाल हुनखे ॾिनो, जीअं हिनखे रुमाल मिलियो, हिन रुमाल क़ाबू करे उते ई तेवर मटिजी वियसि, नौकरनि खे सॾु कयईं, नौकरनि खे चई त हींअर जो हींअर हिनखे तड़े हितां महल मां कढो। शहज़ादी चएसि हे तूं छा थी करीं? हल सुञातड़। नौकरनि खे चयईं, शहज़ादी ॾाढियूं दाहूं कयूं, पर नौकरनि हिनखे ग़रीब खे धिका ॾेई जेले ऐं महलात मां ॿाहिरि खणी उछलायो। शहज़ादी खे ॾाढो ॾुख थियो त मां कीअं हुनखे सची दिलि सां पियो चाहियां, मां ईअं सम्झो त हाणे पाण बि मूंसां ईअं हलंदी, पर माना हिन जी मूंसां न ही, हिनखे दौलत खपे। ॾाढो ॾुख थियुसि, ॾाढो ॾुख थियुसि। ख़ैर गमगीन थी उथी हलियो, काॾे वञा, वरी पोएं पेर हलंदो हलंदो नेठि अची पंहिंजे घर पहुतो। माउ सां ॻाल्हि कई, भाइरनि सां ॻाल्हि कई, ॾाढो परेशान हुजे, न खाइण न पीअण का शइ वणेसि कान पई। ईअं हफ़्तो खनि
ईअं पियो हुजे, ॿाहिरि बि कोन पियो निकिरे। ईअं वरी रीचक अची वियुसि। हिकिड़े ॾींहुं सुबुह जो उथियो, माउ खे चयईंसि मूंखे नोड़ीअ कुहाड़ी ॾे। खईं नोड़ीअ कुहाड़ी, वरी निकिरी आयो झंग में। झंग में निकिरी आयो सिधो वरी हुन कोठियुनि वटि। कोठियुनि वटि आयो त सोचईं त बराबरि 2 कोठियूं त ॾिठियूं, बाक़ी बणाञा हिकिड़ी कोठी रहियल आहे, ॾिसां त हिन कोठी में छा आहे। हिकिड़ो दफ़ो नसीब आज़माई ॾिसां त आहे छा। हिमत करे उन 3 कोठीअ जो जेको कुर्फ हुयो उनखे भॻई। जीअं जो कुर्फ भॻई, दर खुलियो, वियो अंदरि। अंदरि जो वञी ॾिसे त उन कोठीअ में हिकिड़ी टोपी पई आहे। टोपी पई आहे, सम्झी वियो त इहे सभु के जादूअ जूं शयूं आहिनि। जीअं दोल हुयो, रुमाल हुयो, पक टोपी बि आहे, ईअं अजाई न पई आहे। हिन टोपीअ में बि को वॾो कमाल हूंदो। टोपीअ में वरी इसरार करिणो हुयो त जेको माण्हू इहा टोपी पाईंदो त हुनखे ॿियो माण्हू ॾिसी न सघंदो। उहो पियो ॿियनि खे ॾिसंदो, पर ॿिया माण्हू हुनखे ॾिसी न सघंदा। पर हाणे शहज़ादे खे ख़बर कीअं पए? शहज़ादे चयो माना हीअ टोपी बि कम जी आहे। हिन टोपी उहा खईं, मथे में पातई, रवानो थियो। सोचईं त नेठि हिन जे भेद जी बि ख़बर पवंदी, हिन जे इसरार जी बि ख़बर पवंदी। वरी उतां ई मोह कई ज़ाल ॾे, त कीअं बि करे हिनखे हथु कयां। नेठि वरी वञी उते ज़ाल वटि पहुतो। ज़ाल वरी जो हिनखे ॾिठो त ज़ाल वरी नमूनो समूनो करे हिनखे पाण वटि रहायो। हिन ॿुधायसि टोपी हथु कई अथमि, पर हिन टोपीअ में बि को वॾो कमाल आहे, जीअं इहो रुमाल कमाल जो। माई नमूनो समूनो करे हिन खां टोपी बि ग़रीब खां खिसकाए वई। टोपी खिसकाए वरी हिनखे नौकरनि खे चई, वरी वीचारे खे लोधाए कढे अचे। हाणे टोपी बि खसिजी वियसि, माल मां बि तड़जी निकितो। ईअं सम्झो सफ़ा हारजी वियो। जेके हीला वसीला हुअसि ईअं सम्झो सभु हलाए वेठो। ॾाढो मायूस थी वरी झंग मोह करे उथी हलियो। सम्झ में ॻाल्हि कान पई अचे। अची पहुतो हिकिड़ी झंग में। हिनखे बुख बि ॾाढी लॻी, पर हाणे छा खाए? खाइण जी शइ झंग में अहिड़ी का हुजे शइ कान, पर बुख अहिड़ी हुअसि जो सम्झाईं त जेकॾहिं कुझु खाईंदुमि न त मां किरी पवंदुसि। हेॾे होॾे ॾिठई, ईअं हिकिड़ो मेवेदार उते झंग में हिकिड़ो मेवेदार वणु हुजे, झंगली मेवा हुजनि, ऐं मेवा पकल हुया हुन में वण में। हिन चयो त भला बुख खां साह थो वञे। हिन उहे मेवा पटिया, उहे मेवा पटे ऐं खणी विधई वात में। जीअं हिन वात में उहो मेवो विधो बुख खां, त हे छा, हिन जी शिकिल इंसानी सूरत मां फिरी ऐं ॿकरी थी वियो। हिन जीअं मेवो वात में विधो त माण्हू मां फिरी ॿकरी थी वियो। अड़े हे छा, माण्हूअ मां ॿकरी। ॾाढो अची परेशान थियो त हे मां छा कयो। हाणे हे वीचारो थी पियो ॿकरी थी पियो, पर हाणे वञे त वञे केॾे? घर वेंदुसि त मालिक कोन सुञाणींदा। हाणे त झंग में, पर झंग में ॿकरी। हाणे वरी अची इहो थियुसि त भला को झंगली जानवर न ॾिसे, उहो न मूंखे पकड़े खाई हुजे। सॼो ॾींहुं उते कंहिं वण जे कुंड में, कंहिं ॿूड़नि जे झुगटे में ईअं लिकंदो अचे। खुटको थिएसि, ईअं खड़को रुगो ॿुधे त बि वञी वीचारो लिके, त मथां को जानवर ॾिसे ऐं मूंखे जानवर शिकार करे खाई वञे। सॼो ॾींहुं उते लिकंदे, हर हुते लिके, हर हुते लिके। हाणे थी वियो ॿकरी, सिर जी बची लॻसि, पर हाणे ॿकरी बि त साह वारी शइ आहे, उनखे बि त बुख लॻंदी आहे। हिनखे बुख लॻी, साह जो बि डपु हुजेसि, पर बुख बि जो लॻसि, त ईअं लिकंदे लिकंदे
वरी हिकिड़ो वणु हुजे, मेवेदार वणु हुजे, उहो अची हे उते बीठो, ॿकरीअ जे रूप में अची हुते बीठो। हेॾा बीठो ई हुजे त हुनजा मेवा पकल हुया। रब जी कुदरत, ईअं हिकिड़ो हुनजो दाणो पकल वण मां ईअं हवा जे झूटे ते छिॼी हेठि किरियो। दाणो जीअं जो मेवो जीअं जो किरियो त हिन खणी हुनखे वात में विधो। हिनखे बुख ई, हिन खणी वात में विधो। जीअं जो हिन वात में विधो त अड़े वरी हे छा, वरी इहो साॻो माण्हू थी पियो। हीउ साॻो माण्हू थी पियो। इन खणी सजदे में सिर विधो, रब जा शुक्र अदा कई। हाणे हिनखे सम्झ अची वई। त हू जेको वण आहे उन वण जा मेवो खाईंदुमि त जानवर थी वेंदुमि। वरी जे पंहिंजी सूरत में अचिणो आहे त हिन वण जो मेवो खाईंदुमि त माण्हू थी वेंदुमि। हिन छा कयो जो उन वण जा, ॿिन्ही वणनि जा मेवा धार धार हिन खयां। वरी हिकिड़ी पुठारक वांगुर हिन ॿधो। हिन मेवा खयां, वरी निकितो ज़ाल ॾे। हिनखे बाहि हुजे वॾी त मां ज़ाल सां कीअं हलियुसि, मूंसां ज़ाल केॾी नाजाइज़ी कई। माना हीअ वॾी लालचेन आहे। हीअ आयो ज़ाल वारे शहर में, ॿेर जेके मेवा हुजनि उहे बि हिन सां गॾु हुजनि। हिन छा कयो जो गेड़ू कपिड़ा वरितई, फ़क़ीरनि वारा कपिड़ा, गेड़ू कपिड़ा वरितई। गेड़ू कपिड़ा वठी उहे पाए हिन पाण खे ईअं सम्झो जोगी खणी ठाहे। जोगी ठाही। हे जेॾी महिल राणीअ जे महल ॾे पियो वञे त हिनखे ख़बर पई त हिनजी जेका ज़ाल आहे उहा बीमार थी पई आहे। जीअं इंसान बीमार थींदो आहे, बीमार थी पई आहे। बीमार बहिड़ी थी आहे जो पंहिंजा जेके हकीम तबीब अथसि उन्हनि बि वॾा वस कया आहिनि, पर सुधारो तबियत में नथो अचेसि। हिन जो इहा ॻाल्हि ॿुधी ऐं हाणे हिन गेड़ू रता कपिड़ा बि खणी पाता हुआ, फ़क़ीराणो वेस बि कयो हुई। सो हिनखे समक अची वई। हिन पाण खे सनासी हकीम करे पेश कयो। माण्हुनि सां ॻाल्हि कई त मां हकीम आहियां, हिकमत कंदो आहियां, कहिड़ी बि बीमारी हुजे। माण्हुनि जो हिन जे वातां ॿुधो। सो किन माण्हुनि वञी बादशाह सां ॻाल्हि कई त साईं शहज़ादी जेका आहे सा तव्हांजी बीमार आहे, तव्हां पाण परेशान आहियो, वॾा वस कया अथव। शहर में हिकिड़ो सनासी आयो आहे हकीम, भला जिथे ॿियनि खे आज़मायो अथव, भला इन खां शहज़ादीअ जी दवा कराए ॾिस। बादशाह हिन सनासी खे घुरायो, जेको असुल में इन जे धीउ जो मुड़ुसु हुयो, सनासी जे रूप में। बादशाह हिनखे घुरायो। बादशाह चएसि मुंहिंजी धीउ बीमार आहे, मां जेको आहे त वॾा वस कया आहिनि, हकीमनि तबीबनि वॾा वस कया आहिनि, पर मुंहिंजी धीउ जी बीमारी सम्झी नथा सघनि। हिन चयो बादशाह खे त बादशाह सलामत, मां शहज़ादीअ जी दवा कंदुसि, तव्हां जेका बीमारी मूंखे ॿुधायो त मां सम्झी वियुसि, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। कि हा जेको तूं चए। कि मूंखे हिकिड़ो 90 किलो महल खपे, अकेलो। बादशाह जे अॻियां देरी कान। बादशाह धीउ जे करे अॻई परेशान लॻो पियो। सो हुन चयो जेका शइ चयो, हिन जो महल जी घुर कई। बादशाह हिनखे हिकिड़ी जुदा महल ॾिनो। अब शहज़ादी जेका बीमार आहे उनखे पाण हिन महल में रहायो। ऐं शहज़ादी बि उन महल में जेका हिन जी ज़ाल हुजे, हे बि उते हकीम जे रूप में। पर हिनखे जो ईअं सम्झो रूप मटियल हुया ऐं शहज़ादी बीमार हुई त माना शहज़ादी हिनखे सुञातो कोन। हिन ज़ाल खे सुञातो, ॾिठई। हिन ईअं कुझु सुठियूं फ़क़ियूं, जीअं बाज़ार में जो आयो हो, जो हिनखे ख़बर पई त हिन अहिड़ी कुझु सुठियूं फ़क़ियूं वरितियूं। सो ईअं थोरियूं सुठियूं फ़क़ियूं, का कहिड़ी पियो खाराएसि, का कहिड़ी पियो खाराएसि, शहज़ादी खे पे खाराए। 2 ॾींहं खनि गुज़रिया। हिन छा कयो जो
जेको पाण सां गॾु मेवो आंदो हुई, उहो जेको मेवो खाई पाण बकर थी वियो। हिन छा कयो जो शहज़ादी खे चई त हे खा, तुंहिंजी बीमारी हिन सां ख़तमु थी। हिन खे जीअं ॾिनई, शहज़ादी जीअं वात में विधो, माण्हू मां फिरी उहा बकरी थी वई। हाणे जो बकरी थी वई, हिन छा कयो जो ॾिठई हिकिड़ो लकुण हथ अची वियुसि, अची बकरीअ खे कुटण लॻो, बकरीअ खे कुटण लॻो। बकरी अची रंभ मथां रंभ पई पए, मारे मारे मारे, ईअं सम्झो हिनखे सुजाए छॾे। ॾिठई सफ़ा साणी थी वई आहे, साणी थी वई आहे त हिन वरी छा कयो जो उहो जेको ॿियो मेवो हुयुसि, ॿियो मेवो जेको खाइण सां वरी माण्हू थी वञे, वरी उहो हिन जे वात में विधई। जीअं वात में विधई त वरी उहो माण्हू बकरीअ मां फिरी माण्हू थी वई, माण्हू थी वई, माण्हू थी वई। हाणे हूअ बि सम्झी वई, वरी विझेसि हो त थिए बकरी, बकरी थिए वरी कुटेसि, वरी कुटे कुटे ॾिसे त साणी थी वई आहे त वरी करेसि माण्हू। ईअं कई दफ़ा हिनखे बकरी बणाए, अहिड़ियूं मारूं हिनखे कढियईं। हूअ सम्झी वई, हाणे हिनखे सुञातई बि, सुञातई बि। हाणे हूअ तोबूं करणु लॻी, तोबूं करणु लॻी। चई त हा बराबरि, मां तुंहिंजी मयारणा, मां तोसां सही न हल, तूं जेको करीं थो तूं सही थो करीं, बराबरि मां लाइक़ु इन जी आहियां, पर बसि हाणे मां तोबा कई। हाणे मां जेको कसम चई, जेको अहद इक़रार चई, मां जेको आहे त मां तोबा कई, हाणे मां तोसां नाजाइज़ी न कंदसि। बसि ख़ुदा खे मञ, हाणे मूंखे बकरी न बणाए, मां सॼी उमिरि तुंहिंजी रहंदसि, जीअं चवंदे मां तीअं कंदसि। हिते रहंदे त बि तुंहिंजी मर्ज़ी, जी पाण सां गॾु वठी हलंदे त बि मां तुंहिंजे पोयां हूंदसि, बराबरि मां तोसां नाजाइज़ी कई आहे, नाजाइज़ी कई आहे, मूंखे माफ़ कर। शहज़ादे खे पोइ बि हिन ते एतबार न पियो थिए, पर जॾहिं हुन रोई ऐं कसम खणी इक़रार कया हिन सां, शहज़ादे खे पक थी त हाणे जेका आहे त हाणे हीअ मकर नथी करे, मकर नथी करे। चयसि पोइ सही आहे, जेकॾहिं हाणे तूं मूंसां ठगी न कंदीअ त मां बि तोसां ईअं न कंदुसि। शहज़ादीअ पंहिंजे पीउ ॾे न्यापो कयो त हे जेको सनासी हकीम आहे, इन मूंखे सही बि कयो आहे, चाकू बि कयो अथई, बाबा मां शादी कंदसि त शादी बि कंदसि इन सां। बादशाह क़बूल कयो त जंहिंमें मुंहिंजी धीउ राज़ी हुजे। हक़ीक़त में हिननि जी शादी त अॻई थियल हुई, रुगो ईअं सम्झ त बादशाह खे ऐं बादशाह जे घर वारीअ खे राज़ी करिणो हुयो। बादशाह बि राज़ी, शहज़ादीअ जी माउ बि राज़ी, इन जी शादी उन सनासीअ सां थी वई। अब सनासी हिन जो इलाजु कयो, चाकू जो थी आहे त हाणे शहज़ादी पाण हुन सां शादी थी करे, शादी थी वई, शादी थी हे हुते रहियो। कुझु ॾींहं रहण खां पोइ हाणे हिन जी ज़ाल सम्झी वई, हाणे हिन जी ज़ाल सची नियत सां इन सां मोहबत करे पई। कुझु ॾींहं रहण खां पोइ शहज़ादो सम्झी वियो, शहज़ादे हिनखे चयो त हाणे माउ पीउ खां मोकिलाए त हलो पंहिंजे घर। हिन पंहिंजे माउ पीउ खां मोकिलायो, शहज़ादे पंहिंजे सहुरे खां मोकिलाए, पोइ ज़ाल समेत उतां निकितो, आयो पंहिंजे घर। उहो जिथे माउ बि हिन जी यको इंतज़ार में ई आयो पंहिंजी माउ वटि। पंहिंजी माउ, ज़ाल ऐं भाइर उन्हनि सां ॻाल्हि कई त मां हीअ पहिणजी आयो आहियां, हीअ पहिणजी आयो आहियां, ऐं हीअ आहे असुल में बादशाह जी धीअ, बादशाह जी धीअ। हाणे अॻ में त मां हिन सां शादी कई देव वारे हिसाब सां, पर हाणे इहो आहे त हाणे माना ॼण बादशाह पाण मुंहिंजी शादी हिन सां कराई आहे। हाणे लिक जी ॻाल्हि कान्हे का, सो बादशाह खे पुट जो औलाद कोन्हे को, बादशाह खे पुट जो औलाद कोन्हे, बादशाह मूंखे पंहिंजो पुटु कयो आहे, सो हाणे तव्हां हिते न रहो, तव्हां बि मूंसां गॾु हलो। पोइ पंहिंजी माउ, ज़ाल, वेगा भाइर जेके हुअसि, वेगा त खणी हुया पर हुयसि सगन खां वधीक उहे भाइर ऐं उन्हनि जी पोड़ी माउ, उन्हनि सभिनी खे समेत वरी हे मोटी आयो साॻी बादशाहीअ में, वियो रुॻो उन्हनि खे वठणु, मोटी आयो पंहिंजे बादशाहीअ में। उते कुझु ॾींहं रही, पोइ हिनखे यादि आई पंहिंजे पीउ वारी बादशाही, पंहिंजे पीउ वारी बादशाही। हाणे ताक़त वठी वियो, सहुरो बादशाह हुयुसि,
सहुरो बादशाह उन बि हिनखे वॾो लश्कर ॾिनो, उन बि हिनखे वॾो लश्कर ॾिनो। उहो लश्कर साण करे उहो जेको धनार बादशाह हुयो, जेको हिन जे पीउ जे तख़्त ते वेठल हो, आयो उन वटि। उनखे चई या तख़्त छॾे आ, जंग कर। जंग लॻी, जंहिंमें शहज़ादे खे फतह थी, शहज़ादे खे फतह थी। उहो शहज़ादे, उहो जेको धनार बादशाह हुयो, उन धनार खे ऐं उन जी राणी जंहिं हुन सां शादी कई हुई, उन ॿिन्ही खे पकिड़े ऐं उहो मेवो खाराई। हो बकर थी वियो, हो बकरी थी वियो, हो बकर थी वियो, हो बकरी थी वियो। पोइ धनारनि खे चई, हिकिड़ो बकरियुनि जो धण हुयो, चई हिननि खे पाण सां गॾाए छॾियो। धनारनि खे चई त हिननि खे पाण सां गॾाए छॾियो। पोइ बकर ऐं बकरी उहे धण में विया गॾिजी। पोइ पाण पंहिंजे पीउ जो तख़्त अची हासिलु कई। हुनखे बकर ऐं बकरी ॿिन्ही खे बणाए पंहिंजे पीउ जो विञायल तख़्त जेको होसि, जेको हिननि जे नंढे हुजण जे करे धनार जे हवाले थियो, उहो साॻियो तख़्त हिन पंहिंजे पीउ वारो पंहिंजो हासिलु कयो। पोइ पंहिंजी माउ, वरी उहे जेके पंहिंजा भाइर हुअसि ऐं पंहिंजी उन्हनि जी पोड़ी माउ, उन्हनि खे बि पाण सां गॾु महल में रहाई। ॾाढे सभिनी पंहिंजे समूरे अयाल सां पोइ ॾाढे दबदबे सां वेही पंहिंजी हुकूमत हलाइण लॻा।